भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में सऊदी अरब में मज़दूरी कंदड़ भरिया सिटी वासी पोरित 23 सालनि जो शोएब अहमद वल्द मंजूर राजपूत बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे, जंहिं बाद अहिड़ो इतला फ़ोन ज़रिए संदसि वारसनि खे ॾिनो वियो आहे। हिन सिलसिले में फ़ौती नौजवान जे चाचे सरताज राजपूत ॿुधायो आहे त भाइटियो गुज़िर 5 सालनि खां सऊदी अरब में मज़दूरी कंदो हो। असांखे फ़ोन ज़रिए भाइटे खे करंट लॻण सबबि फ़ौत थियण जो इतला मिलियो आहे। हिन ॿुधायो त असां सऊदी अरब में पाकिस्तानी सिफारती खाने सां राब्तो कयो आहे। उम्मीद आहे त असांजे नौजवान जो मड़ जल्द पहुचंदो। ॿिए पासे अहिड़ो इतला मिलण ते संदसि घर में रोज राड़ो मची वियो आहे ऐं संदसि खानदान में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।